ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूब मोरो सिंध खां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ अॻूणो डी एस ओ नौशरो फ़िरोज़ मोरो जे कलोड़ी बिरादरीअ जी मौजूद शख़्सियत डॉक्टर मज़हर अली कलोड़ो ऐं हाजी अली हसन कलोड़ो जो भाउ सेशन जज नवीद कलोड़ो, डॉक्टर नजीब रहमान कलोड़ो, अब्बासिया इतिहाद जे मरकज़ी अॻवान सदर सदुल्ला कलोड़ो, आकिब खान कलोड़ो, डॉक्टर सरफराज़ कलोड़ो ऐं डॉक्टर नादिर कलोड़ो जो चाचो सदाम हुसैन कलोड़ो ऐं फिदा हुसैन कलोड़ो जो वालिद मोरो जी कारोबारी ऐं कलोड़ा बिरादरीअ जी मौजूद इन शख़्सियत सखी मर्द हाजी अरशद अली कलोड़ो दिल जी तकलीफ़ सबब इलाज दौरान कराची जी निजी अस्पताल में लाडाणो करे वियो। मरहूम जो मड़ एम्बुलेंस ज़रिए मोरो आंदो वियो। अहिड़ी ख़बर पवण ते मोरो बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे मौजूद ऐं मोरो शहर में सोग वारी फिज़ा छाइजी वई, जॾहिं त जनाज़े जी नमाज़ मोरो जे अकबरी ईदगाह में अदा कई वेई, जंहिंमें सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मज़हबी ऐं क़ौम परस्त हल्के सां वास्तो रखंदड़ उस्तादनि, डॉक्टरनि, प्रोफेसरनि, लेक्चरारनि, वकील बिरादरी मोरो प्रयास कर समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे साफ़िन, मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ ऑफिसरनि, मुलाज़िमनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान कारकुननि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि, कारकुननि, लोकल गवर्नमेंट जे चूंडियल काउंसलरनि, चेयरमैन, वाइस चेयरमैन, CMO, TNO, सिहत खाते, एजुकेशन खाते जे ऑफिसरनि, रेवेन्यू खाते, रोड्स, हाईवेज़, इरिगेशन जारी जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि, शहरनि, कारोबारी शख़्सियतनि, दुकानदारनि समेत हर मुख़्तलिफ़ फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़नि वॾे अंग में शरीक थिया। जनाज़े नमाज़ बाद मरहूम खे अबाणे क़ब्रिस्तान दर्स फ़क़ीर जे क़ब्रिस्तान में सवियाले अखियुनि सां मिट्टी मां हवाले कयो वियो, जॾहिं त तॾो मोरो बाईपास आकिब खान कलोड़ो जे पेट्रोल पंप वेझो कलोड़ा हाउस ते विछायो वियो आहे, जिते ताज़ियतनि जो सिलसिलो जारी आहे।